بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، الصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم ارزقنا الإخلاص في القول والعمل. اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. اللهم اجعل عملي خالصا لوجهك الكريم. يا الله असां जेको बि अमल कयूं था तुंहिंजी ख़ालिस तुंहिंजी रज़ा ख़ातिर था कयूं। अलाह ताला असांखे रिया ऐं सुमा ऐं रिया ऐं शिरक खां बचाइजां, बिदतुनि खां बचाया। अलाह ताला असांजी ज़बान खे हक़ ते आणे ऐं इल्मु सेखारे ऐं असांजी ज़बान में असरु रखे, जो माण्हुनि जे दिलनि ते असरु थिए। हीअ अशरात अस्साअ जंहिंमें असीं शुरू थियासीं, अशरात अस्साअ असुग़रा, जेके नंढियूं क़यामत जूं अलामतूं अॼु शुरू थींदासीं। अॻु में कल्ह 8 अलामत ते बीठासीं, यानी क़यामत जूं निशानियूं। हीअ अॼु 9 ॾहीं थींदी इंशा अल्लाह। त पहिरियों शुरू कयूं था त हीअ जेकी 9 जेकी अलामत आहे क़यामत जी, इहा आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त मूंखां पोइ हिकिड़ी जंग थींदी। वमिन अशरात अस्साअत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अख़बर बिहुरूब मारिक तक़अ बैनल मुस्लिमीन, मुस्लमाननि जे विच में जंगियूं थींदियूं ऐं मुस्लमाननि ऐं काफ़िरनि जे बि जंगियूं थींदियूं चमी। सो उहो उन्हनि जे बारे में नबी करीम सां ॿुधायो आहे। हिकिड़ी जंग वॾी आज़ीम हुई, जंहिं जंग जो नालो सिफ़ीन। इहा जेकी जंग थी हज़रत अली ऐं मुआविया जे विच में, इहा सनत 36 हिजरी में जंग शुरू थी। इहा थी ऐं इहा किथे थी? अल-हिल्ला अल कूफ़ा जे ॿाहिरां थोरो, यानी नजफ़ ऐं कूफ़ा जे ॿाहिरां, करबला जे ऐं इन्हनि जे विच में इहा जंग थी, सहाबिन जे विच में। छो जो सूफ़ाम हिकिड़ो मुआविया जो हिकिड़ो राय हूंदो ऐं हज़रत अली जो हिकिड़ो राय हूंदो, त इन ते इहा जंग वॾी थी। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जो असीं छा ते सबूत ॾियूं था त हदीस आहे मुत्तफ़क़ अलैह, सही बुख़ारी मुस्लिम में। अबू हुरैरा चयो अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल ला तक़ूमु अस्साअ हत्ता तक़्ततिल फ़िअतान अज़ीमतान यकूनु बैनहुमा मक़्तला अज़ीमा व दअवाहुमा वाहिदा। हाणे ॾिसी, सही बुख़ारी में हदीस आहे, अबू हुरैरा जी आहे। नबी करीम छा थो फरमाए थो, चए थो त जंग क़यामत न थींदी। ला तक़ूमु अस्साअ हत्ता तक़्ततिल, क़यामत न थींदी जेसिताईं वॾा लश्कर हूंदा। फ़िअतान अज़ीमतान, तमामु वॾा लश्कर ॿ हूंदा। यकूनु बैनहुमा मक़्तला, उन्हनि जे विच में वॾी जंग थींदी, घणा माण्हू मरी वेंदा। ॾिसो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो फ़िअतान अज़ीमतान, 2 वॾा लश्कर हूंदा। यकूनु बैनहुमा मक़्तला, उन्हनि जे विच में वॾो क़त्लु थींदो। मक़्तला अज़ीमा यानी तमामु वॾी शइ क़त्लु थींदो उन्हनि में। व दअवाहुमा वाहिदा, हाणे असांजो जेको दलील आहे त 2 लश्कर सच ते हा, उन्हनि जो हिकिड़ो दअवा हो। छो जो हिते नबी करीम फरमायो दअवाहुमा वाहिदा, ऐं इहा सही बुख़ारी मुस्लिम में हदीस आहे। दअवाहुमा यानी हुननि जो मक़सदु हिकिड़ी शइ आहे, सभिनि जो हक़ जो मक़सदु आहे, ॻोल्हिनि पिया, पर को पहुची वियो हक़ ते, को न। सो को सच ते ज़रूरु हिकिड़ो त 2 हूंदो, पर हाणे नबी करीम चए थो दअवाहुमा वाहिदा। त दअवाहुमा वाहिदा असांजो इहो आहे। तंहिंजे करे उलमा अहल सुन्ना अक़ीदा, जेके अहल हदीस, उन्हनि जो अक़ीदो इहो आहे त सहाबिन जे विच में जेके बि शयूं थियूं उहे माण्हुनि जे अॻियां न आहिनि ज़ाहिर करणियूं। छो? तूं खणी 2 अबू बकर उमर जहिड़ा माण्हू हुजनि त उन्हनि जे विच में तूं चवंदे त हिन हीअं चयो, हिन हुन हीअं चयो, त माण्हुनि जी दिलि हुननि ते कंहिं न कंहिं ते, हिन जी हिकिड़े जी हुन पासे थी पवंदी, हिन ॿिए जी हुन जे पासे थी पवंदी। तंहिंजे करे अक़ीदत अहल सुन्ना जेकी वल जमा जी आहे, त इन ख़िलाफ़ में असांखे न आहे ॻाल्हाइणो, न आहे छेड़णो, न आहे चवणो। पहिरियां त असांजी दिलि साफ़ रहंदी सहाबिन ते, सभिनि ते, ठीकु आहे। ॿियो त असांजो उन्हनि में ॻाल्हाइण में फ़ाइदो कहिड़ो थींदो? हू उन्हनि खे अलाह साईं जन्नत नसीबु कई, जन्नत में सभु सुता पिया हूंदा, असां पोइ हिते पिया विढ़ूं पंहिंजे पाण में, हू सही आहे, हू चए न हू सही आहे, हुन हीअं छो चयो, हिन हीअं छो कयो। तंहिंजे करे इन ॻाल्हि में सहाबिन जो, उलमा सलफ़ जो, सभिनि जो हदीस जो इहो अक़ीदो आहे त असांखे इन शइ में ॻाल्हाइणो ई कोन्हे, न ॻाल्हाइणो आहे, न इन मसइले खे छेड़णो आहे। छो जो असां काफ़ी दोस्तनि खे ॾिसंदा आहियूं न, ॿी का शइ ज़िंदगी में अथनि ई कान, हिन साहब हीअं कयो, हिन साहब हीअं कयो, ऐं हू सम्झंदो त मां हिकिड़ो तमामु भलो कमु थो कयां, सहाबिन जी दिफ़ा थो कयां। तूं दिफ़ा पियो कंदे, छा उन्हनि खे तूं जन्नत ते पहुचाईंदे? हुते त जन्नत में वेठा आहिनि। पर असांजो अक़ीदो इहो आहे त उन्हनि जे विच में न ॻाल्हाइजे। हा, किथे किथे मुनाज़ुर थिए थो या का शइ, उन्हनि जे लाइ ख़ासि उलमा हुजनि जेके अॻियां बि सम्झणु चाहिनि। बाक़ी रुॻो छेड़छेड़ा, तूं चई हू चयो, हिन चयो, इंसान जी ज़िंदगी तेल थी वेंदी, अमल पंहिंजे लाइ कॾहिं कंदो?
अलाह ताला असांखां क़यामत ॾींहुं इहो यकीन रखो जीअं तव्हां ॻाल्हायो ॿोलायो था त तव्हांखे क़यामत ॾींहुं अलाह साईं कोन पुछंदो इन्हनि मसइलनि जो त साहाबियुनि जे तूं कंहिंजे पासे आहीं, मुआविया जे पासे आहीं या अली जे पासे आहीं, या साहाबी जेके विड़िया उन्हनि जे छो न ॻाल्हाई। बिल्कुलु इहो शइ असांखे कोन पियो अलाह असांखां पुछंदो तव्हां इल्मु पढ़ियो, हलाल हराम जी ख़बर पियो, कहिड़ो अमल कयो तव्हां। जंहिं शइ जी असांखे पुछा थींदी असांजी ज़िमेदारी असांजे मथां त असां उन ते हुजूं न। बाक़ी वेही असीं हुननि जे पुराणनि जे झेड़नि में दाख़िल थियूं त इहो बिल्कुलु अक़ीदत अहल सुन्ना मां इहो आहे ई कोन। अक़ीदत अहल सुन्ना जेके अहल हदीस आहिनि उन्हनि जो ॾिसो मां अक़वाल थोरा ॿुधायां थो इन मसइले में त उन्हनि जो अक़ीदो आहे त इहो फ़द्दलुल इम्साक अम्मा शजर बैनहुमा, बहितरु उहो आहे त उन्हनि जे विच में जेको बि थियो उन्हनि जो उन्हनि उहे ॻाल्हियूं ज़ाहिर न कजनि न ॻाल्हाइजनि। वतरहम अलैहिमा वल इस्तिग़फ़ार लहुमा, ऐं उन्हनि जे लाइ अलाह खां माफ़ी वठिजे ऐं उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार कजे। वल इशाद उन्हनि जे भलाइयूं जेको उहे ज़ाहिर कजे। छो असांजो इहो अक़ीदो अहल सुन्ना, छो इम्साक अम्मा शजर बैनहुम, जेको उन्हनि जे विच में फितना थिया इंसान हा बशर हा ज़रूरु उन्हनि जो ग़लतियूं सलतियूं हूंदियूं पर असीं छो उन में वेही छेड़ियूं या ॻाल्हायूं या कयूं। भलाइयूं जेके आहिनि उन्हनि जे हिकिड़ो सलफ़ साल चए थो आदम ख़ौद फ़ी तफ़ासील ख़िलाफ़ वल इज्तिहाद व तरकीज़ अला जवानिब अल ईजाबिया फ़ी हयाती, हुननि जो जेको भलाइयूं ज़ाहिर कयूं ऐं उन्हनि जी जेको बुराइयूं उन्हनि जूं ग़लतियूं उन्हनि खे माण्हू लिकाए छुपाए उन ते कख रखे। ॿियो हिकिड़ो सलफ़ साल में चए थो फ़कुल्लुहुम सहाबत रसूलुल्लाह, सभु असांजे नबी जा सहाबी हुआ, वहुम ख़ैरुल क़ुरून, बहितर में बहितर बशर माण्हू उहे हा। वयजिब अलैना तरहम अलैहिम वल इस्तिग़फ़ार लहुम, उन्हनि जे लाइ असीं अलाह खां माफ़ी वठूं ऐं उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार कयूं, असांजो इहो फ़र्ज़ु आहे असां ते। ऐं ॿियो हिकिड़ो सलफ़ साल चए थो त फ़हुम ख़ैरुल उम्मा बअद रसूलुल्लाह, नबी करीम खां पोइ बहितर में बहितर इहे आहिनि। वलहुम मकान अज़ीम फ़ी क़ुलूबिल मुस्लिमीन, दिलि में सभिनी सहाबियुनि जे लाइ महबत आहे। ॿियो हिकिड़ो सलफ़ साल चए थो वल बुअदु अन कुल्लु मा यसी इलैहिम औ युक़ल्लिल मिन शानिहिम, हर शइ उन्हनि जी बुराई केरु ज़ाहिर करे त तव्हां उन्हनि खां उथी हलिया वञो न ॻाल्हायो उन्हनि सां, छो जो सहाबी आहिनि, तुंहिंजी बि दिलि ख़राबु थी वेंदी उन्हनि ते। ऐं ॿियो हिकिड़ो उमर बिन बहितर में बहितर यानी कौल हिकिड़ो सलफ़ साल जो आहे उमर बिन अब्दुल अज़ीज़ जेको ख़लीफ़ो हो, उन छा चयो, उन खां पुछनि त तूं छा थो चई मुआविया सच ते हो या हज़रत अली, हुन लफ़्ज़ छा चयो, तिल्क दिमाउन तहर अल्लाहु मिनहा यदी, हाणे ख़लीफ़ो हो बनी उमैया जो त हुन चयो त इहे जेके रत हा उन्हनि मां अलाह ताला मुंहिंजो हथु पाक कयो, फला उहिब्बु अन अख़्ज़िब बिहा लिसानी, हाणे उहो बनी उमैया मां हो पर उन खां पुछनि त तूं ख़लीफ़ो आहीं तूं छा थो चई, चई त इहे रत जेके रत जेके निकिता ऐं जेके माण्हू शहीद थिया इन्हनि जे रतनि मां मुंहिंजो हथु पाक आहे त अफ़ला उख़्ज़िब बिहा लिसानी, पोइ भला मां पंहिंजी ज़बान छो हुननि जे खून में वञी चवां, असां इन में असांखे फ़ाइदो न आहे। पोइ आयत इहा पढ़े तिल्क उम्मतुन क़द ख़लत लहा मा कसबत लकुम मा कसबतुम वला तुसअलून अम्मा कानू यामलून। सलफ़ सालिह छा सोचींदा, अलाह ताला क़ुर में चए थो तिल्क उम्मतुन, इहे उम्मत हुई पहिरियां तव्हां खां, लहा मा कसबत, उहे पंहिंजे लाइ पंहिंजो जेको करे विया पंहिंजे लाइ कंदा, वला तुसअलून, तव्हां खां अलाह कोन पुछंदो उन्हनि जो, कानू यामलून, छा कयो न छो कयो न, तुंहिंजो छा वञे उन शइ में। हा इन मसइले मां असीं फाइनल थियासीं। या नओं जेको यानी निशानी क़यामत जी ॿी आहे, ॾहीं जेको निशानी आहे उहा आहे ज़ुहूरुल ख़वारिज, इहा क़यामत जी अलामत आहे, नबी करीम इन्हनि जे बारे में ॿुधाए वियो। इहे केरु आहिनि, कहिड़ी भला इहो फ़िरक़ो हिकिड़ो थियो, इहे अलामत उलमा चवंदो ख़ुरूज बादुल फ़िरक़ मुख़ालिफ़ मनहज नबी जे रस्ते खां फ़िरक़े खां इहे धार थी आहे। छा आहे, हज़रत अली सां क़ौम माण्हू हुआ जेके विढ़नि पिया मुआविया सां जंगनि में, हज़रत अली सां गॾु आहे, पर पोइ जेॾीमहिल फ़ैसिलो कयुनि सहाबियुनि खे विहारियुनि त उन्हनि फ़ैसिलो कयो त मुआविया चयो त तूं पंहिंजो 2-3 माण्हू मोकिल, मां पंहिंजो 2-3 माण्हू मोकिलियां थो, फ़ैसिलो कनि क़ुर ऐं सुन्नत ते। त इन्हनि जो हज़रत अली जेॾीमहिल राज़ी थी वियो त उन्हनि जा पंहिंजा हज़रत अली जा माण्हू जेके आहे न उहे नाराज़ थी विया त न छो थो फ़ैसिलो करें, जंगियूं कंदासीं, लड़ंदासीं। तहकीम बैन मुआविया रज़ियल्लाहु अन्हु हाज़ु इला क़रिया, उहे नबी इहो हज़रत अली जो फ़िरक़ो जेको हो हज़ारनि में हो, के चवंदा 24,000 माण्हू आहे के ईअं, त हुते असां इहो कोन ॿुधायो त हितीन में माण्हू जेके मरी विया तमामु घणा हुआ, किथे किथे ॿुधाईंदा 70,000 आहे, किथे चवंदा त 20,000 माण्हू सहाबी ऐं ताबई मरी विया। हाणे इन खां पोइ फ़ैसिलो पियो थिए त हीअ चवनि त न असीं विढ़ंदासीं, पोइ हज़रत अली चवनि न मां क़ुर ऐं सुन्नत ते फ़ैसिलो कराईंदुसि, त हीअ ख़वारिज इहे निकिरी विया ऐं हिकिड़े कूफा खां परे हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु ठाहियो हरोरा उनजो नालो हो, ऐं उन में ई वेही रहिया त
असीं हाणे हिते रहंदासीं, न हज़रत अली सां हूंदासीं न मुआविया सां। ख़ुरूज इहे तरह इहे फ़िरक़ुल ख़वारिज नालो थियो इन्हनि जो, ख़वारिज। इहे जो धार थी आहे हरूरा में वञी रहिया। हाणे इल्मु हुननि वटि कोन हो एतिरो, नौजवान ऐं तेज़ तबियत जा, त उते जो रही पिया अचे हाणे हिक ॿिए खे सम्झाइनि पिया त जेको ॾोह थो करे, मिसल जे ज़िना थो करे या शराब थो पीए, त इहो काफ़िर आहे, दोज़ख ॾे वेंदो ऐं इहो मुस्लमान नथो थी सघे, वनो ख़लद फिन्नार, दोज़ख में रहंदो। इहो हिकिड़ो उन्हनि जो फ़िक्रु थी पियो। शैतान उन्हनि खे कंट्रोल करे वियो। ॾिसो त उन टाइम में बि कंट्रोल आहे, छो जो उन्हनि में यानी वॾा सहाबी बि कोन हा, आलिम बि कोन हा, ऐं हिननि वटि तौबह बंदि थी हुई, न इन्हनि जे लाइ तौबह बि न आहे। ॿियो हुननि मसइलो इहो शुरू कयो त आली ऐं मुआविया ॿई काफ़िर आहिनि, तकफ़ीर आली व मुआविया, हिननि वटि इहो हिकिड़ी मुसीबत थियो। हाणे इहा असां वटि 10 अलामत क़यामत जी, ऐं नबी इन जी ॿुधाए वियो आहे त इहे निकिरंदा। हाणे इन्हनि वटि इहो उन्हनि चयो त असीं हिन सां हुन सां ॿई काफ़िर आहिनि, छो जो फ़ैसिलो छो था कनि ऐं क़ुर ते। हाणे ॾिस, इहो हज़रत अलीअ खे ऐं मुआविया खे ॿिन्हिनि खे कुफ़र जो फ़ैसिलो करे ॾिनो त इहे ॿई काफ़िर आहिनि। टियों नंबर हुननि छा चयो, ख़ुरूज अलल हुकाम फ़िसाक़, जेके ॿई हुकुमरान आहिनि हू शाम ॾे ही मदीने ॾे, त ॿिन्हिनि जो चवणु न आहे खणो, छो जो हू ॿई धुरियूं जेके आहिनि हींअर काफ़िर आहिनि, मुस्लमान ही आहे बसि। यानी मसइलो वॾो आहे, मां मुख़्तसर कंदा था वञूं त उन्हनि चयो त बसि हाणे असीं इबादत जे लाइ फ़ारिग़ थींदासीं, ही सभु काफ़िर आहिनि। ऐं इन्हनि में नबी करीम ॿुधायो हो ज़ुल ख़ुवई सिराह ज़ाहिर थियो। इहो हिकिड़ो इन जी मुख़्तसर करे ॿुधायां थो, अबी सईद अल ख़ुदरी जी हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾीमहिल माण्हुनि ते माल विरहाए पियो बनी तमीम जा जेके जंग खां पोइ, त उहो जेको माल विरहाए पियो त उन अचे नबी करीम जे अॻियां अचे त चयईं त या रसूलल्लाह मा अदल, तूं हक़ जो फ़ैसिलो कोन थो करीं। गनाइम जो जेको माल त नबी करीम विरहाए पियो, त जेॾीमहिल ज़ुल ख़ुवैसरा बनी तमीम जो हिकिड़ो हो क़बीले जो माण्हू अचे नबी करीम जे अॻियां, चयईं छा चयईंसि, इअदिल, हक़ जो फ़ैसिलो कर। असां कंहिं सां थो ॻाल्हायूं, नबी करीम सां। त नबी करीम चयो वई लख वमन यादिल इज़ लम अदिल, जे मां नथो हक़ जो फ़ैसिलो कयां त केरु हक़ जो फ़ैसिलो कंदो। मूंखे चयईं ख़िब्त व ख़सिरत इन लम अकुन अदिल, मां उनखे चयईं तूं यानी कॾहिं सच ते न ईंदे, कॾहिं जे ऐं ख़ुसरान में पइजी वेंदे, जे मां हक़ जो फ़ैसिलो नथो कयां, मूंखे थो चई हक़ जो फ़ैसिलो कर। त हज़रत उमर चयोसि या रसूल अल्लाह, मूंखे इजाज़त ॾे त मां हिनखे क़त्लु कयां, त हिन जी गर्दन कढां। त हज़रत उमर खे नबी करीम झलियो, फ़क़ाल रसूल दअहू फ़इन्न लहू अस्हाबन यहक़िरून अहदकुम सलातहु इला सलातिहिम। त हज़रत उमर खे छा चयईं, चयईं त छॾ, हिन जे नस्ल मां माण्हू अहिड़ा निकिरंदा जो तव्हां हिननि जी निमाज़ ॾिसंदव त हल चवंदव त असां त निमाज़ ई कोन था पढ़ूं हिननि जहिड़ी भली। त सलातकुम मा सलातिहिम व सियामकुम इला सियामिहिम, हिननि जा रोज़ा ॾिसंदे, व यक़रऊन अल क़ुरआन, क़ुर बि पढ़ंदा पर हिननि जे गले खां हेठि कोन, ला युजाविज़ु तराक़ीहिम यमरुक़ून मिन अद्दीन कमा यमरुक़ु सहम मिन अर्रमिया, क़ुर बि तिलावत कंदा पढ़ंदा पर हुननि जे गले खां वठी हेठि कोन लहंदो। साॻी हालति जेके हींअर असांजे पाकिस्तान में माण्हुनि सां आहे, त ॾिसो त चए थो त हिननि जे गले खां हेठि सीने ते बि ईंदो ई कोन। यमरुक़ून मिन अद्दीन, दीन मां ईअं निकिरी वेंदा जीअं तीर गज़ जो उछलाबो आहे, त कीअं तीर तेज़ वेंदो आहे, दीन मां ईअं निकिरण ते देरि ई कोन कंदा। इहा हदीस तमामु वॾी आहे, इन जो मुख़्तसर इहो आहे त इन माण्हू मां नबी करीम चयो त इहे ख़वारिज निकिरंदा, ऐं इन अहिड़ा हूंदा बदबख़्त, ॾिसंदे माण्हुनि जे नज़र में सफ़ा दीनदार हूंदा पर हिननि खे हिकिड़ो ई शइ हूंदी, इल्मु कोन हूंदो। इल्म खां परे हा त ॾिस जिहाद बि कंदा, निमाज़ बि रखंदा, रोज़ा बि रखंदा, पर हुननि में हक़ जी सम्झण सोच न हूंदी। नबी करीम जो इन जो मक़सदु आहे त इहे दीन मां ईअं जल्दी निकिरी वेंदा जो इंसान खे ख़बर ई कान पवंदी त छा थियो। हिन कलो का मुजाहिद आहे, क़ारी क़ुर हूंदा, ऐं हीअ जल्दी दीन मां निकिरी वेंदा, छो सिर्फ़ु हुननि खे दीन जो इल्मु कोन हो। छाजे लाइ? शैतान हिननि खे जल्दी हावी थी वेंदो। त नबी करीम इन्हनि खां यानी सम्झाए वियो पंहिंजे उम्मत खे त अहिड़ा माण्हू निकिरंदा। त नबी करीम चयो त उन्हनि में जेके ख़वारिज में हिकिड़ो हिननि जो जेको चङो मुड़ुसु हूंदो, कुल्हे ते हिकिड़ो मास जो टुकड़ो हूंदुसि, कथदील मरा, जीअं औरत जो यानी थञ जो बुबो थींदो आहे, ईअं एॾो मास जो टुकड़ो हूंदो। ऐं बिदअत दर्दा, यानी ईअं हिकिड़ो मास जो टुकड़ो ज़ाहिर हूंदो गोश्त जो। तहर्रक यख़रुजून अला हीन फ़िरक़त मिन अन्नास,
ऐं इहे निकिरंदा मुस्लमान ॿिनि जे टोलनि जे विच में निकिरंदा ख़वारिज। नबी करीम उन्हनि जो बिल्कुलु सिफ़तूं बि ॿुधायो ऐं इहा हदीस मुतफ़क़ अलैह सही बुख़ारी मुस्लिम आहे। ॿी हदीस आन अब्दुल्लाह बिन मसऊद क़ाल क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे इहे असीं फितने जो हदीसूं ॿुधायूं था इन जे करे छो जो असीं अलामत साह जे छो जो असांजे नबी करीम इन्हनि शयुनि जो झल आहे त न ॿुधायो माण्हुनि खे, पर हिकिड़ी क़यामत जो अलामतूं हुयूं ऐं थी वियूं, असीं तंहिंजे करे ॿुधायूं था। जीअं न त साहबनि जे विच में जेको बि शयूं थियूं असांजो अक़ीदो आहे त असां उन्हनि जे नाहे ॻाल्हाइणो, पर हीअ असीं ॿुधायूं था। अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यख़रुजु आख़िर ज़मान क़ौमुन अहदाथुल असनान। नबी करीम फरमाए थो त आख़िर ज़माने में माण्हू नौजवान छोकिरा जेके हूंदा अहदाथुल असनान यानी उमिरि नंढी हूंदनि, सुफ़हा अल अहलाम यानी जेके ऐं उन्हनि जे सोच एतिरी वॾी न हूंदी। यक़रऊन अल क़ुरान नबी करीम चए थो क़ुर ॾाढो पढ़ंदा। ला युजाविज़ु तराक़ीहिम यानी हुननि जे सीने गले खां सीने ताईं क़ुर न पहुचंदो। छा थो सम्झी, क़ुर पढ़ंदा पर हुनखे ॾाढो आवाज़ु भले सां पढ़ंदा, निमाज़ पढ़ंदा, रोज़ा रखंदा, पर हुननि खे इल्मु न हूंदो हुन क़ुर जो। साॻी शइ जेके हींअर थिए बि थी यक़ूलून मिन क़ौल ख़ैरिल बरिया ऐं हदीसूं बि यादि हूंदनि नबी करीम हीअं चयो, नबी करीम हीअं चयो, पर उन्हनि जी फ़हम सची सही न हूंदी। यमरुक़ून मिन अद्दीन कमा यमरुक़ु सहमु मिन अर्रमिया ईअं दीन मां निकिरी वेंदा जीअं तीर या गज़ पंहिंजे नसिल मां निकिरी वेंदो। इहा हदीस मुतफ़क़ आहे सही बुख़ारी मुस्लिम में। त इहे जेके नौजवान निकिरंदा इहे फितने में इहे ख़वारिज हा जंहिंखे ख़वारिज किताबनि में चवनि था। ऐं हिते रिवायतुनि में अचे थो त हज़रत अली जेॾीमहिल इन मारकत सफ़ीन मां एतिरी जंग थी केरु बि पास न थियो, ॾाढा माण्हू मरी विया, त हज़रत अली मोटी आयो। अहल शाम वारा जेके मुआविया वारा शाम ॾे मोटी आया और इराक़ वारा मोटी आया ऐं ॿिन्हिनि इहो फ़ैसिलो कयो त हाणे माण्हू तव्हां 5-6 माण्हू चङा मुड़ुस मोकिलियो, असीं 4-5 माण्हू चङा मोकिलींदासीं, फ़ैसिलो क़ुर सुन्नत ते थींदो। हज़रत अली मोटी आयो कूफा ॾे, त उते उन हज़रत अली जे जेके फ़ौज जेकी हुई 80,000 हुई जेकी मोटी आया। हाणे उन्हनि मां 16,000 हिते रिवायत में चवनि था त इहे 16,000 निकिरी आहे हज़रत अली मां, त छो तो फ़ैसिले ते राज़ी थिए। हाणे तूं बि काफ़िर आहीं, मुआविया बि काफ़िर आहे, हाणे असीं धार था थियूं। वकील 16,000 रजुल व नज़लु हरूरा इहे निकिरी इन नंढिड़ो ॻोठु आहे हरूरा उते वञी वेठा। हाणे हिते इहा क़िसो वॾो थो थिए, मुख़्तसर करे मां तव्हांखे ॿुधायां थो त जेॾीमहिल हज़रत अली कूफा ॾे मोटी आयो त ॾाढो परेशान थियो। हाणे पंहिंजी फ़ौज 2 अध थी वई, हाणे उहे बि हाणे हज़रत अली सां विहण जे लाइ तयारु थी विया। त हिते हिकिड़ो हादसो थियो, उहो ॿुधायां थो इंशाअल्लाह मुख़्तसर। त हिते इब्न अब्बास अब्दुल्लाह बिन अब्बास नबी करीम जो सौटु, उन चयो हज़रत अली खे अली मूंखे इजाज़त ॾे मां हिननि सां वञी ॻाल्हायां। त हज़रत अली चयोसि इब्न अब्बास मां ॾिजां थो तोखे मारे न छॾनि, हीअ तमामु ज़ालिम आहिनि ऐं तेज़ तबियत जा आहिनि ऐं जाहिल आहिनि। त हुन चयोसि न मूंखे छॾ ऐं मुंहिंजी कंहिंसां दुश्मनी न आहे। त हिते हिकिड़ो माण्हू आयो हज़रत अली ॾे, चई या अमीर अल मोमिनीन हीअ जेके तयारु बि था कनि त तोखे मारण जे लाइ, तोसां जेके बि सहाबी आहिनि उन्हनि खे मारण जे लाइ अब्रिद निमाज़ जल्दी पढ़ या देरि करे पढ़ूं, छो जो हीअ शायदि केॾीमहिल बि हमिलो कंदा। सलात ज़ुहर हिते थी त हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास त हुनखे हिते उन साहबीअ चयसि अब्रिद बिस्सलाह, या तकड़ करे पढ़ूं या थोरो तरसी त ॾिसूं छा था कनि। त हिते हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास चयो त मूंखे छॾ, मां हज़रत अली ॾिठो अब्दुल्लाह बिन अब्बास ॾे, चयईंसि ठीकु आहे मां तोते ॾिजां थो पर तूं वञ। पोइ उन हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास सुठा लटा कपिड़ा पाए ऐं वियो उन्हनि ॾे विच मंझंदि जे में। त उन्हनि जे अंदरि जो वियो त छा चयईं त मां हुननि ॾे ॾिठो त हू सफ़ा यानी हुननि जे मुंहंनि में सजदनि जी जॻह हुजे। उहो अईदीहिम कअन्नहा थिक़नुल इबिर, हथ ईअं अथनि जीअं ॾाची जो पेर हूंदो आहे, अहिड़ा रुॻो तयारु हुजनि ऐं हथियार पंहिंजे हथनि में हुजनि, मुशम्मिरीन सफ़ा तयारु हुजनि। हज़रत अली खे मारियूं उन्हनि सां जेके गॾु आहिनि, वुजूहुम मिन अस्सहर फसल्लमतु अलैहिम, त उन मूंखे सलाम कई। त हुननि चयो मरहबन या इब्न अब्बास, मां अजब छो आहियो असां ॾे। फ़क़ुल्तु अतैतुकुम मिनल मुहाजिरीन वल अंसार। अब्दुल्लाह बिन अब्बास हुननि खे चयो हुननि चयो तूं छो आयो, चई मां तव्हां सां ॻाल्हाइण आयो आहियां। ऐं कंहिंजे तरफ़ां आयो, जिअतुकुम मिनल मुहाजिरीन वल अंसार, मां उन्हनि जे तरफ़ां जेके मुहाजिर ऐं अंसार नबी करीम जा, वमिन इंद सहर ऐं फ़ातिमा जे मुड़ुस जे उन्हनि जे तरफ़ां मां आयो आहियां।
हज़रत अली जे तरफ़ां आयो आहे, फ़ातिमा जो मुड़ुस जे तरफ़ां आयो आहे, उहो ई आहिनि जंहिंजे मथां क़ुर नाज़िल थियो हो, ऐं उहे तव्हां खां वधीक सम्झनि था इन क़ुर खे। त उन्हनि मां कंहिं माण्हू लुड़ कयो ऐं चयूं त हीअ क़ुरैशी आहे। क़ुरैश जेके आहिनि इहे अलाह ताला इन्हनि जे बारे में चए थो बल हुम क़ौम ख़सिमून, हीअ जेके पका आहिनि हीअ इन्हनि सां ॻाल्हायो ई न। त उन्हनि मां ॿ माण्हू जेके या टे उन्हनि छा चयो, फ़कुल तो हा तुम नक़म तुम, छॾियो भला ॿुधूं हिन जी ॻाल्हि बि छा थो चए भला। त हुन अब्दुल्ला बिन अब्बास हुनखे चयो त ॿुधायो तव्हां छो हज़रत अली ते नाराज़ हो। असां सिर्फ़ु इन जे करे इहो शयूं थोरी ॿुधायूं था त असांखे जेके तालिब इल्मनि सम्झनि त हिननि जे विच में छा थियो। बाक़ी इहो अक़ीदो अहल सुन्नत जो न आहे त इन्हनि में असीं ॻाल्हायूं ॿोलायूं। अलाह ताला असांखे तव्हांखे सम्झ ॾिए। त ॾिसो त उन्हनि मां जेको माण्हू उन्हनि चयो त हीअ क़ुरैशी आहिनि, हीअ ॻाल्हाइण जा अहिड़ा आहिनि जो तव्हांखे फेरा छॾींदा। त हा तू बुरहानुकुम, हुन हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास चयो तव्हां ॿुधायो त जे तव्हां हक़ ते हो त असीं तव्हां सां अचूं। त हुननि चयो त भला हिन खे ॿुधूं। ऐं हुन चयो त मां कंहिंजे तरफ़ां आयो आहियां, सिहरो रसूलिल्लाह, मां नबी जे धीउ जो मुड़ुस जे तरफ़ां आयो आहियां, ऐं मुहाजिर ऐं अंसार जंहिं में क़ुर नाज़िल थियो उन्हनि जे तरफ़ां आयो आहियां, ऐं उहे वधीक सम्झंदा क़ुर जा तव्हां। त हुननि चयो त ठीकु आहे असीं तोसां ॻाल्हि ॿोल कयूं था। हुननि पहिरियों त हज़रत अली छो फ़ैसिले ते राज़ी थियो। हक़म रिजाल फ़ी अम्रिल्लाह, अल्लाह जे हुकुम जेकी जंग हुई असांजी, ऐं उन में क़ुर जो फ़ैसिलो, क़ुर जो छा वञे इन शइ में। हुननि इहो चयो इनुल हुक्म इल्ला लिल्लाह, अलाह ताला क़ुर चए थो अलाह जे हुकुम ते हलो, ऐं असीं अलाह जे हुकुम ते हज़रत अली सां आयासीं। असांजा माण्हू मरी विया, हाणे चए थो त फ़ैसिलो, असीं इन शइ ते राज़ी न आहियूं। चई पहिरियां इहो आहे, ॿियो छा आहे तव्हांजो जेको एतिराज़। त हुननि चयो अमा थानिय फ़इन्नहु क़ातल व क़तिल वलम यसबह, त हुननि चयो त हिन जंग बि कई, त हुननि अॻे ॿिए टोले मां न सामान खईं, न तरारूं खणंदा हुआ, जेके हुननि जूं मायूं ॿार जो उठ ॾाचियूं मिलंदियूं उहे बि खणंदा हुआ। वलम यसबी, सभी कोन खणंदा, उन्हनि न खया। त हाणे इहो बि हिकिड़ो त लम यग़नम फ़इन, इहो अलाह जो हुकुम हो त जेके बि जंग में जेके थिए त उन्हनि जा जेको अॻे जा सामान जेके मिलंदा उहे खणंदा। त हिन हज़रत अली इहा शइ न कई। अलाह ताला असांजे लाइ उहा गनीमत कई आहे, पर हिन चयो त न का शइ उन्हनि जी न खणो। त हिन अब्दुल्ला बिन अब्बास चवंदो टियों कहिड़ो तव्हांजो एतिराज़ आहे। चई त छो हज़रत अली चए थो मूंखे अमीर उल मोमिनीन न चओ, हीअ अमीर उल मोमिनीन आहे जा अमीर उल काफ़िरीन आहे, हिकिड़ो असांखे फ़ैसिलो इहो करे ॿुधा। त हुन हज़रत चवनि त ठीकु आहे इहो बि टी तव्हांजो एतिराज़ आहे। त ॿी का शइ आहे, चई न ॿी का शइ कान्हे। त हुन हज़रत अब्बास चयो हाणे मुंहिंजूं बि ॻाल्हियूं ॿुधो, मां तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधो। त हुननि चयो ठीकु आहे। चए अमा क़ौलुकुम लिमा हक़म रिजाल फ़ी अम्रिल्लाह, अलाह जे हुकुम में अलाह क़ुर जो फ़ैसिलो छो अलाह साईं चए थो त यानी क़ुर जे फ़ैसिले ते हलो। छो जो अमर अलाह फ़अना अक़रा अलैकुम, मां क़ुर मां पढ़ी तव्हांखे ॿुधायां थो। फ़ाइदा जे क़ुर खे मञो था त उन हेॾे मोटो। त हुननि चयो त ठीकु आहे ॿुधा। त हुन अब्दुल्ला बिन अब्बास चवनि फ़इन अलाह क़द सय्यर मिन हुक्म इला रिजाल फ़ी रुबअ दिरहम तमन अर्नब। त अब्दुल्ला बिन अब्बास चयो त अलाह ताला क़ुर में चयो जेको उमिरि ते अचे थो त को शिकार करे थो, सहो थो मारे इहराम में, त उहो क़ुर में अलाह ताला फ़ैसिलो करायो आहे। त क़ुर में अलाह साईं चए थो त ॿ माण्हू अचनि ऐं फ़ैसिलो कनि, ऐं हरम में फ़ैसिलो कनि त उन जो ॾोह जेको जंहिं हिन शिकार कयो त उहो छा हू ॾंड हुनखे भरिणो पवंदो। यहकुम बिही दवा अदल मिनकुम, क़ुर जो आयत पढ़ी ॿुधाइनि। त हाणे उहो चुप थी वियो। त हाणे सहे माण्हुनि में बि अलाह साईं हुकुम कयो त ॿ माण्हू वेहनि ऐं फ़ैसिलो कनि। त वरी चईंसि ॿिए में ओफ़िल मरअत व ज़ौजुहा, चए थो औरत ऐं मर्द जे पंहिंजे पाण में कावड़जी था पवनि। त अलाह साईं क़ुर में चए थो इन ख़िफ़्तुम शिक़ाक़ बैनहुमा फ़अबअसू हकमम मिन अहलिही व हकमम मिन अहलिहा। त उन में बि अलाह ताला हुननि खे चए थो त औरत ऐं मर्द जे कावड़जी पवनि त ॿ माण्हू अचनि, औरत जे तरफ़ां ॿ माण्हू अचनि, मर्द जे तरफ़ां उहो फ़ैसिलो कनि, ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं ॿुधी फ़ैसिलो कनि। त हिते हिन हीउ चुप थी विया। त हाणे अलाह जो फ़ैसिलो त इन में बि हिते बि सही आहे। त हिन खे अब्दुल्ला बिन अब्बास चयो त जॾहिं औरत जे बारे में अलाह ताला हुकुम चए थो त मर्दनि खे विच में विहारो फ़ैसिलो कनि, ऐं सहे माण्हुनि जे लाइ चए थो त फ़ैसिलो कयो, ॿ माण्हू विहारियो, त हींअर त हीअ खून थिया आहिनि, माण्हू मुआ आहिनि। हाणे हिन में ॿ माण्हू विहण फ़ैसिलो करण में तव्हांजो एतिराज़ त ख़तमु थी वियो। त हुननि चयो त हा सही थो चई, ठीकु आहे। ॿियो मसालो चए, ॿियो मसालो छा आहे त तव्हां चओ था त हिन जंग कई पर सामान हुननि जो न खयईं। त जे अब्दुल्ला बिन अब्बास चयो ठीकु आहे, जे तव्हां चाहियो था
त गनीमत खणूं त गनीमत में हर शइ ॿिए फ़िरके जे लाइ हलाल हूंदी आहे। हाणे मुआविया जे तरफ़ां उन टाइम में आयशा वेठी हुई त हाणे जे उन तव्हांजी माउ आहे, हर मुस्लमाननि जी आयशा माउ आहे। हाणे जे असीं जन खणूं त उहा असांजी माउ, उन पंहिंजे माउ सां केरु सुम्हंदो, केरु तव्हां मां उन जे हिसो उन जे जेको मिलंदो उन में माउ मिलंदी त पोइ उन जे लाइ हलाल थींदी। हाणे तव्हां इहो ॿुधायो त उमुल मोमिनीन आयशा कंहिंजे हिसे में थींदी ऐं केरु खणंदो? त सभु चुप थी विया त छो जो गनीमत में त उमुल मोमिनीन आयशा बि थिए पई त हज़रत अली त छॾे ॾिनी इन जे करे। त ॾिसो त हुन पोइ इहे चुप थी विया त चई त हा, चई इहा बि हिकिड़ी तव्हांजी दलालत अलाह ताला ख़तमु करे छॾी। छो जो अलाह ताला चए थो क़ाल नबी अवला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम, नबी जूं घर वारियूं सभु मोमिननि जे लाइ माहिर आहिनि। हाणे केरु पंहिंजे माउ सां सुम्हंदो? त हिते सभिनी चयो हा सच थो चई। वरी चई हाणे टी शइ जेकी तव्हां चओ था त अमीरुल मोमिनीन हज़रत अली चयो त मां अमीरुल मोमिनीन न आहियां, मोमिनीन न चओ त तव्हां इन शइ ते एतिराज़ु था कयो। त हुन चवनि पिया त जा अमीरुल मोमिनीन जा अमीरुल काफ़िरीन आहीं तूं, हिकिड़ी ॻाल्हि कर। त हुननि चयो त तव्हांखे मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां त नबी करीम जेॾीमहिल उम्र करणु आयो ऐं काफ़िरनि मके वारनि न छॾियुसि, यौमुल हुदैबिया सुलहुल हुदैबिया मुशरिकनि सां फ़ैसिलो कयईं। हेॾां अबू सुफ़ियान बिन हर्ब, सुहेल बिन अम्र, इहे वॾा वॾा आया ऐं हज़रत अली मुस्लमान नबी करीम सां गॾु हो त फ़ैसिलो कयनि त हिते ख़त लिखो, फ़ैसिलो लिखो त ॾिसंदे साल नबी करीम अचे उमिरि ते हिन साल मोटी वञे। त हज़रत अली ख़त लिखियो, फ़ैसिलो इहो फ़ैसिले जो कागर लिखंदा आहिनि जेको, त उन में जेॾीमहिल लिखियईं त उक्तुब लहुम किताब फ़कतब अली लहुम, हज़रत अली लिखण वारो हो त उन लिखियो त मुहम्मद रसूलुल्लाह हिन फ़ैसिले ते राज़ी आहे। मुशरिकनि चयो त तो असांजे मञूं हा त तूं रसूलुल्लाह आहीं त असां तोसां विढ़ूं थोरे हा, वल्लाहि मा नअलम अन्नका रसूल, असां त मञूं ई कोन था तूं रसूल आहीं। इन्नका रसूलुल्लाह मा क़ातलनाक, तोखे असीं छो था विढ़ूं? इन जे करे त तूं रसूलुल्लाह न आहीं, पर तूं लिख अन्नी तूं इहो ड्राह मुहम्मद रसूलुल्लाह अन्नी रसूलुल्लाह, त लिख मुहम्मद इब्न अब्दुल्लाह, पंहिंजो नालो लिख। त हिते हज़रत अली खे नबी करीम चयो त तूं हज़रत अली तूं ही ड्राह जेको मुहम्मद रसूल, नबी करीम अणपढ़ियल हो त हज़रत अली खे चयईं त भला इहो ड्राह जेको तो लिखियो आहे मुहम्मद रसूलुल्लाह। त हज़रत अली चयो मां कोन ड्राहींदुसि, मां कीअं ड्राहियां मुहम्मद रसूलुल्लाह? त हज़रत अली खे चयईं या अली मूंखे ॾेखार तो किथे लिखियो आहे इहो रसूलुल्लाह। पोइ नबी करीम पंहिंजे आङुर सां उन शइ खे ड्राहे छॾी ऐं पोइ हज़रत अली खे चयईं त इक्तुब अला मा इत्तफ़क़ अलैहि मुहम्मद इब्न अब्दुल्लाह, इहो वाक़ियो थियो रसूलुल्लाह कोन लिखी वरी ड्राहे छॾी। त हिते हिननि खे चयईं त मुहम्मद रसूलुल्लाह वधीक जा अमीरुल मोमिनीन अली। हज़रत अली जेॾीमहिल फ़ैसिले जे लाइ राज़ी थियो त हुननि अॻियनि धुरनि चयो त तव्हां अमीरुल मोमिनीन न चओ, छो जो फ़ैसिलो ॿिन्हिनि जे विच में आहे, जे तूं अमीरुल मोमिनीन असीं तोसां जहिड़ो छो कयूं? त हिते हिननि खे हिन जे ख़वारिज खे वॾो धकु लॻी वियो त वाह हीअ ॻाल्हि त सच थो करे, हिन त जेको चयो आहे हीअ फ़ैसिला सभु सही आहिनि, असां भुल ते हूं। हिते हिननि मां 2000 जेके फ़ैसिले में हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास सां वेठा, इहे हिननि तौबा करे हज़रत अली सां मोटिया। हज़रत अली हुकुम करे छॾियो त तव्हांजो असांजे विच में इहो फ़ैसिला आहिनि त असीं तव्हांखे पंहिंजे मस्जिदुनि मां न झलींदासीं ऐं तव्हां रोज़ी रिज़्क़ भली कयो, असीं तव्हां सां कॾहिं बि न विढ़ंदासीं जेसिताईं तव्हांजे फ़साद कयो त पोइ तव्हां सां विढ़ंदासीं। बाक़ी जेके ख़वारिज आहे उहे पंहिंजे ॻोठनि में रहंदा, जेको बि उन्हनि खे मुस्लमान को माण्हू लंघंदो उनखे मारे छॾींदा। एतिरे क़दुरु जो हज़रत अली सब्र में हो, ॾाढो ॾुखियो पियो थिए, हेॾां मुआविया सां जहिड़ो, हेॾां पंहिंजी जेके फ़ौज ॿधिरियूं थी पयूं, त एतिरो हुनखे हू जेके ख़वारिज हुआ उन्हनि खे जेको मुस्लमान लभंदो उनखे मारे छॾींदा। हिकिड़ो सहाबी हो अब्दुल्लाह बिन ख़ब्बाब बिन अरत, सहाबी वॾो नबी करीम जो, पंहिंजे घरवारी सां वञे पियो सफ़र में, त उहो हिननि खे वाट ते किथे मिली वियो। त हुनखे चवनि त तूं कंहिंसां आहीं? चईं त मां हक़ सां, जिथे बि हक़ हूंदो। चवनि त न तूं अली सां गॾु आहीं ऐं तूं अली काफ़िर आहे, तूं बि हिन सां काफ़िर आहीं। पोइ हुनखे हज़रत ख़ब्बाब खे हिननि ख़वारिज क़तलु करे छॾियो ऐं हुनजे घरवारी खे पकिड़े हुनजे पेट फाड़ियो, हुन पेट में ॿार हुउसि त हुनखे पेट मां ॿार कढी मारे छॾियो। त हज़रत अली खे ॾाढी कावड़ लॻी ऐं फ़ौज पंहिंजी सॼी तयारु कयईं त हाणे इन्हनि खे क़तलु कयां। त उते पंहिंजी हज़रत अली पंहिंजी फ़ौज वठी नहरवान हिकिड़ो शहर आहे, उते वञी हुननि सां लड़ियो ऐं उन्हनि खे क़तलु फना करे छॾी।
इहो सभु थियो जंहिं महिल ख़ब्बाब अब्दुल्लाह बिन ख़ब्बाब खे हुननि मारियो त ॾिसो त हज़रत अली केॾो ॾुखियाई में पइजी वियो इन ख़वारिज मां। छाजे लाइ? जेके नौजवान तेज़ तबियत जा शुरू थी विया ऐं सम्झनि पिया पंहिंजे पाण खे त हींअर असांखे घणो इल्मु थी वियो हज़रत अली खां, सहाबियुनि खां बि घणो। तंहिंजे करे हज़रत अली ॾाढो परेशान थियो ऐं चवंदो हो त नबी करीम चयोसि त हिकिड़ो टाइम ईंदो हज़रत अली तोखे हिकिड़ो माण्हू ईंदो मारींदो ऐं शक़ी हूंदो यानी ख़ुसरान में हूंदो यानी उहो तोखे मारींदो। हज़रत अली चवंदो सहाबियुनि खे उते कूफ़ा में त मां इहो अख़िरो अशका हा, उहो जेको नबी करीम हमराह चयो त ईंदो तोखे मारींदो उहो किथे आहे? ॾाढी देरि कई अथसि, मां परेशान आहियां ॾाढो। सो नबी करीम हज़रत अली पंहिंजी ज़िंदगी में परेशान थी वियो इन्हनि ॾुखनि दुखनि मां त ॾिसे पियो त पंहिंजा माण्हू बि टरंदा ॿिए पासे, टियों फ़िरको थी वियो हाणे। सो इहो फितना आहिनि आख़िर ज़माने जा जेके नबी करीम असांखे ॿुधायो। इहो 10हीं आलामत ई आलामत साअ सुग़रा। अलाह ताला असांखे तव्हांखे हिफ़्ज़ अमान में रखे। जेसि ताईं इल्मु न हूंदो, माण्हुनि जे विच में रोशनी न हूंदी, पोइ लठियूं खणी सभु को जंहिंजे भरिसां लंघियो उनखे कुटींदो, आख़िरी पंहिंजे पाण खे बि धक हणंदो। छो? इहा हिकिड़ी जहालत जी रस्तो आहे। इंसानु सिखे, इल्मु सिखे, इल्म जी रोशनी में का इन खां सवाइ कुझु कोन्हे। ॾिठो त ताबई के हूंदा हुआ इल्मु सिखंदा हुआ, ॾींहंनि जा गुज़री वेंदा, मानी कोन खाईंदा, पर चवंदा असीं इल्मु हासिलु कयूं। अलाह ताला असांखे तव्हांखे इल्मु ॾिए ऐं उन्हनि खे सम्झनि इल्म जो हुजे ऐं उन तौफ़ीक़ ॾिए त उन ते अमल बि कयूं। हादा सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।